जी तो दोस्तों सब खां पहिरें तव्हां सभु दोस्तनि खे मुंहिंजे तरफ़ां ईद मुबारक। अॼु ईद जे ॾींहुं असां पंहिंजे मुर्शद शहीद मखदूम बिलावल जे दरगाह ते आया आहियूं ऐं मूंसां गॾु ही मुंहिंजा दोस्त। अॼु तव्हांखे शहीद मखदूम बिलावल जो रोज़े ज़ियारत कराईंदासीं, उनजी जेका तारीख़ हिस्ट्री आहे वो बि तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। हीउ व्लॉग मुकमल ॾिसिजो, इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। अल मारूफ हज़रत शहीद मखदूम बिलावल सिंध जो मुहब वतन सूफ़ी बुज़ुर्ग आलिम ऐं फ़क़ी थी गुज़रियो। शहीद मखदूम बिलावल 856 हिजरी जे मुताबिक़ 1500 ईस्वी में हसन समो जे घर मौजूदा ज़िला जामशोरे जे शहर टल्टी में पैदा थियो। मखदूम जा आबा व अजदा बलोचिस्तान जे ज़िला रसबेले में हुक्मरान हुआ। उतों हिजरत करे अची टल्टी में आबाद थिया। मखदूम साहब फ़क़ीरी सिफ़त जो मालिक हो। शुरुआती तालीम सैयद शहाबुद्दीन बुखारी जे मदरसे मां सैयद नूर हुसैन शाह बुखारी हासिल की। उतों हिजरत करे दादू जे ॻोठ बाग़बान में अची रहाश पज़ीर थियो। बाग़बान जेको उन ज़माने में हिन इलाइक़े जो नालो हूंदो शहीद मखदूम बिलावल जो पुराणो नालो बाग़बान हुयो। हज़रत शहीद मखदूम बिलावल हिन इलाइक़े में रही ऐं हिते को कमु इख़्तियार कयईं ऐं साईं पंहिंजे ज़माने में हेॾो ई मस्जिद तामीर करायो जंहिंखे तक़रीबन 500 खां 550 साल थी चुका आहिनि ऐं हीअ मस्जिद अञा ताईं सलामत आहे। हेॾो जेका आहे हीअ नई मस्जिद आहे, हिन ज़माने तामीर थियल, ऐं हीअ जेका मस्जिद आहे हीअ उन ज़माने जो तामीर थियल आहे। हेॾो ही आहे दोस्तों नई मस्जिद जी कुछ जेका हिन ज़माने में तामीर थी आहे उनजो कुझु ही डिज़ाइन आहे ऐं उहा अंदरि पुराणी मस्जिद जेका हज़रत शहीद मखदूम बिलावल उन ज़माने में हिन मस्जिद खे तामीर करायो हो। माशाअल्लाह ही मस्जिद तक़रीबन 500 साल ही मस्जिद पुराणी आहे। माशाअल्लाह ये आ दोस्तों मस्जिद के अंदर जो कुछ देख माशाअल्लाह इंतहाई खूबसूरत सोने नमूने सा ये मस्जिद जेका है तामीर थियल आहे ऐं हिन जी जेका दीवारनि जी चौड़ाई आहे वो भी तक़रीबन 2.5 फुट हिन जी दीवारनि जी जेका चौड़ाई आहे ऐं हेॾां हिन मस्जिद जा गुंबद 3 गुंबद दस माशाअल्लाह इंतहाई खूबसूरत। हींअर हलूं था ॿाहिरों जेको साईं जो नंढड़ो बाज़ार आहे उहो बाज़ार बि तव्हां दोस्तनि खे ॾसूं ऐं साईं जेका उस्ताद आहे उनजो मक़बरो आहे उहो बि तव्हां दोस्तनि खे ज़ियारत करायूं। ऐं हेॾां ही मुंहिंजा दोस्त महिमान, इहा मुंहिंजो प्यारो दोस्त वहीद अली ऐं हेॾां 2-3 मुंहिंजा महिमान ॻोठ जा छोकिरा पंहिंजो तारीफ़ कराइजो थोरो। इहा महबूब अली इरशाद अली ही मुंहिंजा दोस्त आहिनि ॻोठ जा आहिनि। सो हींअर हलूं था ॿाहिरि जेका बाज़ार आहे उहो साईं बाज़ार जो बि कुझु मनाज़र तव्हां दोस्तनि खे ॾसूं। माशाअल्लाह इहा साईं मुर्शद हज़रत शहीद मखदूम बिलावल। असां अब्दुल गफ़ार पीरज़ादो हिन दरगाह जो ख़लीफ़ो आहे। अदा हिन साईं जो कुझु बारे तारीख़ हिस्ट्री जेका तव्हांखे मालूम आहे उहो ॿुधायो। साईं सुबुह तव्हांजे रहूं पोइ वरी साईं वटि दर्स जे लाइ साईं मखदूम बिलावल साईं मखदूम तव्हांजा साईं वठण विया हुआ जी टल्टी मां। जी
पोइ साईं ऐं साईं दानियाल से पंहिंजी रलिजी अची हिते उहा मंज़िल कई। जी हिन इलाइक़े में बागबान में जी बागबान इलाइक़े में साईं जिन पाण अडाणे में वेही कमु कंदा हुआ, जी कोरपुर कमु कंदा, जी। साईं दानियाल साईं जी दरसगाह ई वॾी, साईं वटि साईं दरसगाह जे लाइ आया, उहे हितां ई दर्स पढ़ाया थी विया। जी पोइ उन दौर में शाबिक अरगुन ऐं तरफ़ान जेके सिंध ते क़ाबिज़ थिया, पोइ उन्हनि अची माना हिकिड़ी सिंध ते हमलो कयो। सिंध ते माना उन्हनि हिकिड़ी तहरीक हलाई, जी जंहिंजे ख़िलाफ़ साईं वारनि माना चयो त तव्हां ग़लति आहियो ऐं जी इहा असां कोन था कयूं। पोइ उन टाइम में साईं सां काफ़ी जंगियूं बि थियूं। जी उन खां पोइ वरी हलंदे हलंदे पोइ साईं जी मंज़िल में शहादत थी वई, जी हज़रत शहीद मखदूम। मखदूम बिलाल साईं। जी त जंगनि जी जेका तारीख़ आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त जंग कहिड़े इलाइक़े में लॻा, किथे लॻा, उहो तारीख़ में तव्हांखे उहे ख़बर? बसि हितां खां थोरो अॻियां ई आहे, असांजे ॻोठ खां पीर गुणियो सॾिबो आहे। पीर गुणियो। हा जी हिते बि चंदा लॻी, अरगोननि सां जंग। हा अरगुननि सां हिते बि लॻी। ऐं शहीद मखदूम बिलावल के जंहिं महिल घाणे में पीर आहिनि, उहो कहिड़ो इलाइक़ो, हीउ इलाइक़ो हुयो या ॿियो? टल्टी आहे, उहो टल्टी में। टल्टी में आहे, घाणो बि उते ई आहे। जी टल्टी में निशान वग़ैरह उहे बि उते ई आहिनि। उहे उते आहिनि, माना टल्टी में अॼु ताईं उहे आहिनि। आहिनि। जी सही आहे, महिरबानी तव्हांजो। अब्दुल गफ़ार पीरज़ादो हितां जो ख़लीफ़ो ऐं हिन इलाइक़े जो राहकू। हिन खां शहीद मखदूम बिलावल ऐं हज़रत मखदूम दानियाल जी जेका तारीख़ी हिस्ट्री हुई उहा असांखे मालूम थी, ऐं उमेदु कंदासीं असां रोज़ो ब्लॉग तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक कयो। इंशाअल्लाह ज़िंदगानी रही ॿीहर मुलाक़ात।